असी माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा उतरेड़ो थो लगे उतरेड़ो थो लगे नाज़िन सिंधु जे सीर में विच दरिया ते मौजूद आहियूं। मलाह सिर सिधा करे ॿेड़ियुनि में चढ़ी मच्छी शिकार ते निकितल आहियूं। कोटली डाउन स्ट्रीम में कोटली बैराज खां हेठि इंडस डेल्टा जे पल्ले जो शिकार कंदो थिए। जीअं दरिया में पानी जो चाड़ थींदो आहे त मलाहनि जे मुल्कनि ते जेके मलाहनि जे मुखनि ते मुर्कूं हूंदियूं आहिनि ऐं हुननि जा बहकियल चेहरा इन करे ख़ुशि हूंदा आहिनि जो दरिया में पल्ले जो शिकार थींदो आहे। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॾेखारींदासीं त ही जेके कोटली खां हेठि हैदराबाद वटां जेके मलाह कीअं था शिकार कनि, पल्लो कीअं थो मरे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। पल्लो ख़तम थी वियो, कोटलीअ जी सूंहं ख़तम थी वई, कोटलीअ जो नालो ख़तम थी वियो। हाणे कीअं थो लॻे तव्हांखे, ॾुख थिए थो? ॾुख साईं छो कोन थो थिए। जंहिं टाइम ते असां कंहिं टाइम ते इहे नंढा पला 1.5 किलो 1.5 पाव वारा या 3 पाव वारा पला असां 400 500 मारे ईंदासीं। हाणे सॼे ॾींहं में हिकिड़ो थो अचे त ॾुख कोन थींदो। इहे ॿुधायो त वॾो हिते मज़ो हूंदो, भई ॿेड़ियूं एतिरियूं हलंदियूं, उहो कारेखे ताईं ससिया हूंदा हुआ, इहे मुल्तानी हूंदा हुआ, हिन जेको फमणा हूंदा हुआ, हरकाती हूंदा हुआ, इहे पाड़ा हूंदा हुआ हिननि जा मल्हानि जा। ऐं पल्लो हिते जाम मरंदो ऐं मां सम्झां थो हज़ारनि जे तइदाद में। उन ते मॾी लॻंदी हुई हिते हिकिड़ी कोटड़ीअ में, हिते यकीन शाह जे हेठां वॾी मॾी हूंदी हुई ऐं हिते जेको आहे वॾो पल्लो ईंदो ऐं सभु ख़ुशहाल हूंदा। हालांकि पल्लो एतिरो हूंदो हो जो ही माना कंहिंखे विकिणण कोन ॾींदा, ठेकेदारी सिस्टम, उन जे बावजूदि बि ही ख़ुशहाल हूंदा हुआ, ठेकेदारी में बि ख़ुशहाल हूंदा। हालांकि ठेकेदार पल वधीक पैसा वठंदो हुन खां पोइ बि ख़ुशहाल आहिनि। हिकिड़ो त बेरोज़गारी आहे वीचारा, पोइ सॼे ॾींहं में हिकिड़ो पल्लो बि कोन थो कंहिंखे कॾहिं कॾहिं त लॻे ई कोन थो। साल पल्लो त आयो आहे, पर जहिड़े तरीक़े सां अॻे पल्ला ईंदा हुआ तव्हां यादि हूंदो, मॾियूं ठहियल हूंदियूं, हिते ठहियल हूंदी, अॻियां ठहियल हूंदी, मुल्तानियुनि में ठहियल हूंदी, कारेखे में ठहंदी। ओड़ो त न आहे, अॻे छलियूं भरे लाहींदा हुआ, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह थोरो घणो पल्लो आयो आहे। पर जेको पाणी चढ़े पियो वरी लहे पियो, इन जे करे पल्ले खे इलाही धकु लॻी वियो। मलाहनि जूं ऐं तव्हांजे जेके तारीख़ सां दिलचस्पी रखंदड़ शहरनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। हिन चवण त कोटड़ी ऐं हैदराबाद हुसैनाबाद वटां जेको पल्लो मरंदो उहो मुल्क मुल्क मशहूरु हूंदो। हज़ारनि जे तइदाद में पल्लो हिते मरंदो ऐं एतिरे तइदाद में मरंदो जो हिते किनारनि ते वेठल आम माण्हू, फ़क़ीर फ़ुक़रा, ग़रीबनि खे ईअं ख़ैरातुनि में पला विराईंदा हुआ, उछले ॾींदा हुआ। हाणे सूरत हाल इहा त मलाह जॾहिं रछ लाहीनि था त 2-2 4-4 कलाक जी महिनत खां पोइ 4-4 5-5 ॼणा मलाह गॾिजी जॾहिं रछ लाहीनि था ऐं उन सिले तौरु हिकिड़ो बि पल्लो नथो मिले। कैमरामैन मोहम्मद हनीफ़ सां गॾु शौकत मेमन, KTN न्यूज़।